पाकिस्तान तरफ़ां सख़्त क़दमनि ऐं सरहदुनि जी बंदिश अफ़गानिस्तान बदतरीन माशी ऐं इंतज़ामी बहरान खे मुंहुं ॾियणु लॻो। दहशतगर्दनि जी मदद में मसरूफ़ अफ़गान तालिबान अंदरूनी बहरान खे हल करण में मुकमल तौर ते नाकाम थी विया। अफ़गानिस्तान अंदरूनी बद इंतज़ामी ऐं बहराननि सबबि सख़्त अदम इस्तेहकाम जो शिकार आहे। गॾियल क़ौमनि जी रिपोर्ट में इहो चयो वियो आहे। अवाम बुनियादी ज़रूरतुनि खां महरूम थी वियो आहे। अफ़गानिस्तान लाइ गॾियल क़ौमनि जी तरक़ियाती प्रोग्राम जी रिपोर्ट में इहो पिणु चयो वियो आहे। ग़ुरबत, ख़राब सहूलियतुनि ऐं बेरोज़गारी अफ़गानिस्तान ते ग़ैर मामूली दबाव विधो आहे। महदूद रसाई पाबंदियुनि ऐं सख़्त सिक्योरिटी ख़तरनि सबबि अफ़गान औरतूं तमामु घणो मुतासिर थी रहियूं आहिनि। ॾेवाल पणे वारी मईशत सां भारतीय सीड़पकारनि खे रिआयतूं अफ़गानिस्तान जी मुस्तक़बिल ते सवाल उथारे रहियूं आहिनि। क़ाबिज़ अफ़गान तालिबान जी ज़िद अफ़गानिस्तान खे सख़्त अंदरूनी बहरान जे दुबण में धिकी छॾियो आहे। ख़बर हिकु भेरो ॿीहर शेयर कंदालूं। पाकिस्तान तरफ़ां सख़्त क़दमनि ऐं सरहदुनि जी बंदिश अफ़गानिस्तान बदतरीन मुआशी ऐं इंतज़ामी बहरान खे मुंहुं ॾियणु लॻो आहे। दहशतगर्दनि जी मदद में मसरूफ़ अफ़गान तालिबान अंदरूनी बहरान खे हल करण में मुकमल तौर ते नाकाम थी वियो।